सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 12 सबक 5 खिलाई तहक़ीक़ जा फ़ाइदा बेनिफिट्स ऑफ स्पेस एक्सप्लोरेशन। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॾिसंदासीं त स्पेस एक्सप्लोरेशन जे करे असांखे कहिड़ा डायरेक्ट फ़ाइदा थियनि था या असां स्पेस एक्सप्लोरेशन खे असां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में कीअं इस्तेमालु कयूं पिया था। ॿारो खिलाई खोजना असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फ़ाइदा ॾिए थी। जेकॾहिं असां हुनखे क्लासीफाई कयूं यानी हुनजी दर्जाबंदी कयूं त असां चई सघूं था त उन्हनि फ़ाइदनि जा बुनियादी लाड़ा आहिनि जिद्दत ऐं इख़्तिरा, सक़ाफ़त ऐं उत्साह ऐं आलमी मुश्किलुनि खे मुंहुं ॾियण जा नवां तरीक़ा यानी इनोवेशन, कल्चर एंड इंस्पायरेशन ऐं न्यू मीन्स टू एड्रेस ग्लोबल चैलेंजिस। सो ग्लोबल चैलेंजिस यानी आलमी मुश्किलुनि खे मुंहुं ॾियण जा नवां तरीक़ा बि असांखे खिलाई खोजना मां ई मिलिया आहिनि। खिलाई खोजना जा जेके फ़ाइदा आहिनि उहे हिकिड़ा त डायरेक्ट आहिनि यानी सिधा सवा आहिनि ऐं ॿिया इनडायरेक्ट आहिनि अणसिधा या ज़मीनी आहिनि यानी असां उन्हनि जे लाइ विया कोन हुआसीं पर उहे असांखे ज़मीनी तौर ते मिली विया। जेके डायरेक्ट बेनिफिट्स आहिनि उन में असां चई सघूं था त माण्हुनि जो उत्साह यानी पीपल आर इंस्पायर्ड, साइंटिफिक नॉलेज इज़ जनरेटेड, साइंसी मालूमात में वाधारो थिए, नेशनल टेक्निकल कॉम्पिटेंस इज़ इम्प्रूव्ड यानी तकनीकी क़ाबिलियत में वाधारो थो अचे, इनोवेशन इज़ ट्रांसफर टू न्यू एप्लीकेशंस यानी नवनि तरीक़नि जी ईजाद थिए थी, कैपेसिटी एंड प्रोडक्टिविटी ऑफ वर्किंग इन स्पेस आर इनहांस्ड, मार्केट फॉर स्पेस प्रोडक्ट्स एंड सर्विसेज आर क्रिएटेड, नवनि नाड़नि जो पखिड़जणु आहे, नयुनि शयुनि जी तजारत लाइ मंडियुनि में वाध आहे ऐं इंटरनेशनल स्पेस एक्सप्लोरेशन पार्टनरशिप्स आर स्ट्रेंथन यानी असां जेको बैन अवी तौर ते हिक ॿिए सां राब्तो था कयूं। जीअं हूअं त रूस ऐं अमेरिका हिक ॿिए जा दुश्मन आहिनि पर इंटरनेशनल स्पेस एक्सप्लोरेशन में उहे ॿई गॾु आहिनि यानी पार्टनरशिप्स पैदा थियूं थियनि, नयूं दोस्तियूं पैदा थियनि थियूं। इनडायरेक्ट बेनिफिट्स यानी अणसिधा ज़मीनी फ़ाइदा जेके आहिनि उहे आहिनि इकोनॉमिक प्रॉस्पेरिटी, माशी खुशहाली, हेल्थ सिहत जे मैदान में तरक्की, एनवायरमेंटल बेनिफिट्स यानी माहौलियाती फ़ाइदा, सेफ्टी एंड सिक्योरिटी हिफ़ाज़त ऐं सलामती यानी बचाव, ह्यूमन एक्सपीरियंस इज़ एक्सपेंडेड कायनात में इंसानी वजूद जे मक़ाम बाबति ॼाण में इज़ाफ़ो थिए थो यानी अंडरस्टैंडिंग ऑफ ह्यूमन काइंड्स प्लेस इन द यूनिवर्स इज़ इनहांस्ड। सो अहिड़ी तरह सां ॾिठा त असांखे सिधा फ़ाइदा बि थियनि था ऐं अणसिधा फ़ाइदा बि थियनि था। हाणे असां हिन सबक में अॻियां कुझु हिननि फ़ाइदनि जी तफ़सील ॾिसंदासीं। असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में तमामु घणा डायरेक्ट बेनिफिट्स आहिनि स्पेस एक्सप्लोरेशन जा, पर उन्हनि मां जेके क़ाबिल ज़िक्र आहिनि यानी तमामु अहम आहिनि उहे आहे मसनूई सयारे ज़रिए रस्ते जो ॻोल्हणु यानी सैटेलाइट नेविगेशन सिस्टम जंहिंखे असां आलमी पोज़ीशन और सिरिश्तो बि चवंदा आहियूं या ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम GPS, SNS and GPS. Satellite navigation is the process of accurately determining the position of someone or something like ship, aircraft, spacecraft, etc., which moves from one place to another. उन खां पोइ weather forecasting आहे यानी मौसमी अॻकथी। Weather forecasting is the process of predicting या forecasting the state of atmosphere for a particular place and time using science. उन साइंस जो नालो जेका मौसमी अॻकथी में इस्तेमालु थींदी आहे उनखे असां मेट्रोलॉजी चवंदा आहियूं एंड टेक्नोलॉजी। जेके साइंसदान कमु कंदा आहिनि मौसमी अॻकथीअ में उनखे असां मेट्रोलॉजिस्ट चवंदा आहियूं। Meteorologists also study the various processes that occur in the ocean and on land because everything in the nature is interconnected. यानी मथी हवा में ज़मीन ते या समुंड में जेके बि तगैरात अचनि पिया था उन्हनि जो मुशाहिदो कंदा रहंदा आहिनि ऐं उन जे हिसाब सां वेदर फोरकास्ट कंदा आहिनि। असांजे बारे में अञा वधीक डिटेल ॾिसंदासीं। ज़मीन जी हवाई मालूमात यानी रिमोट सेंसिंग ऑफ अर्थ भी हिकिड़ो डायरेक्ट बेनिफिट आहे स्पेस एक्सप्लोरेशन जो रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में। रिमोट सेंसिंग इज़ द एक्वायरिंग ऑफ इंफॉर्मेशन फ्रॉम अ डिस्टेंस। रिमोट माना परे खां, सेंसिंग माना इंफॉर्मेशन यानी परे खां इंफॉर्मेशन हासिल करणु। GPS ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम सैटेलाइट टेक्नोलॉजी जे ज़रिए सॼी दुनिया में किथे बि कंहिं बि माण्हू या शइ, मोटर कार, सामुंडी जहाज़, हवाई जहाज़ जी मौजूदगीअ जो बिल्कुलु सही मौजूदा हंधि मालूम करण खे असां ग्लोबल पोजिशनिंग चवंदा आहियूं। ग्लोबल पोजिशनिंग दरअसल सैटेलाइट नेविगेशन सिस्टम आहे
जेको मुख़्तलिफ़ सैटेलाइट इस्तेमालु करे ऐं उन शइ जी पोज़ीशन ॿुधाईंदी आहे। दुनिया में हिन महिल मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ सैटेलाइट नेविगेशन सिस्टम शामिल आहिनि, जंहिंमां सभिनी खां मशहूरु नेविस्टार आहे, जंहिंखे असां GPS चवंदा आहियूं। इहो अमेरिका जो सिस्टम आहे। उन खां पोइ चाइना जो सिस्टम आहे बेइडो। गलीलो जेको आहे हिकिड़ो सिस्टम आहे जेको इस्तेमालु थींदो आहे यूरोप में। ग्लोनास सैटेलाइट सिस्टम जेको आहे उहो रूस जो आहे ऐं IRNSS सैटेलाइट सिस्टम जेको आहे उहो इंडिया जो आहे। इंडिया वटि पंहिंजो सैटेलाइट सिस्टम आहे। सो जेकॾहिं असां ॾिसूं त 5 वॾा जेके सैटेलाइट सिस्टम हिन महिल दुनिया में मौजूदु आहिनि, उन में सभिनी खां वॾो GPS यानी नेविस्टार आहे। उहो USA जो आहे। उन में 24 ऐं 8 फालतू यानी टोटल 32 सैटेलाइट आहिनि ऐं उहो सॼी दुनिया खे कवर करे थो। ग्लोनास उहो बि रशियन आहे। उन में बि 24+6 30 सैटेलाइट आहिनि। उहो बि सॼी दुनिया खे कवर करे थो। गलीलियो यूरोपियन यूनियन जो आहे। उन में 29 सैटेलाइट आहिनि ऐं उहो यूरोप खे कवर थो करे। बेइडो चाइना जो आहे। उन में 30 सैटेलाइट आहिनि। उहो सिर्फ़ु एशिया पैसिफिक खे कवर करे थो। नेविक इहो इंडिया जो आहे, जेको असां हिते ॾिसी चुकासीं। IRNSS उन में 5 सैटेलाइट आहिनि। उहो इंडिया ऐं उनजी चौधारी 1500 किलोमीटर जी एरिया खे कवर करे थो। GPS या सैटेलाइट नेविगेशन सिस्टम जा 3 अहम हिस्सा हूंदा आहिनि। हिकिड़ो सैटेलाइट हूंदो आहे, ॿियो रिसीवर हूंदो आहे जेको असांजे हथ में हूंदो आहे ऐं टियों ज़मीनी स्टेशन हूंदी आहे यानी ग्राउंड स्टेशन हूंदी आहे। रिसीवर सिग्नल वठी वापसि मोकिलींदो आहे ऐं सैटेलाइट वक़्त जे ज़रिए में फ़ासिले जो हिसाबु कंदो आहे। यानी हिन रिसीवर जेको आहे उन मां सैटेलाइट सिग्नल वरितो ऐं उन सां कनेक्ट कयईं ग्राउंड स्टेशन सां। पोइ ग्राउंड स्टेशन ने हिन जे वसीले फ़ासिले जो हिसाबु कयईं ऐं फ़ासिले जे हिसाब सां अंदाज़ो लॻायईं त इहा शइ या इहो रिसीवर कहिड़ी जाइ ते मौजूदु आहे। पर मौजूदा हंध जी मालूम लाइ 4 सैटेलाइट इस्तेमालु थींदा आहिनि। चारई सैटेलाइट उन शइ खां जंहिंजो हंधु ॻोल्हणो आहे, जंहिंजी पोज़ीशन ॻोल्हणी आहे, उन खां सिग्नल मोकिलींदा ऐं वापसि वठंदा आहिनि ऐं पंहिंजो मुफ़ासिलो तइ कंदा आहिनि त उहो केतिरो मुफ़ासिलो उन शइ जो ऐं सैटेलाइट जो आहे। उन खां पोइ उन्हनि जो जेको पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, यानी जंहिं नुक़्ते ते उहे सभु उन जा सिग्नल्स मिलंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त उहो सिग्नल कहिड़ी जाइ ते आहे ऐं उन हिसाब सां शइ जी बिल्कुलु एग्ज़ैक्ट पोज़ीशन जेका आहे उहा मालूम थींदी आहे त रिसीवर एग्ज़ैक्टली कहिड़ी जाइ ते आहे। इन में सिर्फ़ु 1 खां 10 मीटरनि जो तफ़ावत थी सघे थो। अमेरिकी सैटेलाइट नेविगेशन सिस्टम जो नालो नेविस्टार आहे। हिन खे उर्फ़ आम में GPS बि चवंदा आहिनि। ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम GPS असुलु नालो नेविस्टार अथसि। हिन तस्वीर में तव्हां जी हिकिड़ी ख़्याली तस्वीर ॾिसी सघो था। हीअ असुलु तस्वीर न आहे, इहो हिकिड़ी ख़्याली रिप्रेज़ेंटेशन आहे। नेविस्टार में 24 मुखी सैटेलाइट आहिनि, जिन में 8 जो वधारो थी चुको आहे ऐं टोटल 32 सैटेलाइट आहिनि। उहे सैटेलाइट 6 मदारनि में गर्दिश कंदा आहिनि, जेके मीडियम अर्थ ऑर्बिट्स आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त इहे 6 मुख़्तलिफ़ मदारनि में उहे सैटेलाइट गर्दिश कनि पिया था। हर सैटेलाइट जे चकर जो मुदो 12 कलाक आहे, यानी 12 कलाकनि में ज़मीन जी चौधारी मुदो पूरो कंदो आहे, या ॾींहंनि में हिकिड़े ॾींहं में 2 दफ़ा चकर कंदो आहे धरतीअ जी चौधारी। ऐं हिक वक़्त में घटि 5 सैटेलाइट जेके आहिनि उहे कंहिं शइ खे ॾिसी सघंदा आहिनि। हर शइ 5 सैटेलाइट जे पहुच में हूंदी आहे हर वक़्तु। इहो सैटेलाइट सिस्टम हर शइ खे 10 मिनटनि जी दुरुस्तगीअ सां पोज़ीशन करे सघे थो। GPS जा अहम कम आहिनि लोकेशन यानी मौजूदगीअ जी जॻह जो तयन। इन लोकेशन जे करे असां रेस्क्यू ऑपरेशन में GPS खे इस्तेमालु करे सघूं था। ॿियो कमु आहे नेविगेशन यानी हिक जाइ खां ॿी जाइ ताईं रस्तो ॾेखारणु, सूंहें वारो कमु करणु। इन में भली चाहे असां कार में हुजूं, हवाई जहाज़ में हुजूं या पाणीअ जे जहाज़ में हुजूं या भली खणी पंधु हुजूं, पर GPS जा नक्शा असांखे हिक जाइ खां ॿी जाइ ताईं पहुचाइण में मदद कंदा। ट्रैकिंग मतिलबु पीछो करणु, कढ लॻणु, पोयां लॻणु या पेरो खणणु। ट्रैकिंग जे मदद सां असां गाॾियुनि खे चोरीअ खां महफ़ूज़ रखी सघूं था ऐं गाॾियुनि जे अचण जी ख़बर रखी सघूं था। ऐं वॾियूं वॾियूं कंपनियूं जेके गाॾियूं हलाईंदियूं आहिनि, जेके मतिलबु ट्रांसपोर्ट कंपनियूं हूंदियूं आहिनि, उहे हिकिड़े ऑफिस में वेही पंहिंजी सभिनी गाॾियुनि जो ख़बर रखी सघंदियूं त इहे गाॾियूं मतिलबु कंहिं महिल ऐं किथे मौजूदु आहिनि। ख़लाई खोजना जो जेको अॻियों फ़ाइदो असां ॾिसंदासीं उहो आहे
मौसमी अॻकथी यानी वेदर फोरकास्ट। मौसमी अॻकथी सैटेलाइट मां हासिल कयल तस्वीरुनि जे ज़रिए कई वेंदी आहे। माहौलियाती जुज़ंदे जे तब्दीलीअ जे मुसलसल जांच सां मुमकिन थींदी आहे। तूफ़ाननि, वाचूड़नि, ॿोॾुनि जी पेशनगोई कंदी आहे। माहिर मौसमियात यानी मेट्रोलॉजिस्ट असांखे सख़्त मौसम जो, कुदरती आफ़तुनि जो ऐं मौसमी ख़तरनि जो अॻुवाट इतलाह ॾेई असांखे बचाव लाइ ख़बरदार कंदा आहिनि। मौसमी सयारा मौसमी नक्शा मोकिलींदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त ही कंहिं हिकिड़े ख़ासि ॾींहं जो मौसमी नक्शो आहे जंहिंमें पाकिस्तान ॾेखारियल आहे। हिते असां ॾिसी सघूं था त किथे ककर आहिनि ऐं किथे जेको आहे को बि ककर कोन्हे, ख़ाली आहे। असां जेको आहे टेरेन ॾिसी सघूं था त धरतीअ में किथे सावक आहे, किथे पत्थर पहाड़ियूं आहिनि। मौसमी नक्शा इन खां अलावा टेम्परेचर मालूम कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो ॿिया मालूमात बि हासिल कंदा आहिनि। जीअं ही आहे टेम्परेचर जो नक्शो, तव्हां ॾेखारे थो त किथे केतिरो टेम्परेचर आहे पाकिस्तान में। ही पाकिस्तान जो आहे हिसो। हिते असांखे ॾेखारे थो, ही मुख़्तलिफ़ दर्जा ॾेखारियल आहिनि रंगनि में। ॾेखारे थो त हिते तमामु गर्मी आहे, हिते थोरी घटि गर्मी आहे। ही जेको आहे नक्शो ॾेखारे पियो थो त प्रेसिपिटेशन यानी मींहुं केतिरो पए थो किथे। सो हिते असांखे मींहं जी किथे पेशनगोई नज़र नथी अचे, सवाइ मथियनि इलाइक़नि में कश्मीर जे पासे। उन खां अलावा हीउ जेको आहे विंड थो ॾेखारे त हवा जी रफ़्तार केतिरी आहे, हवा केतिरी तेज़ पई थी घुले। उन में तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े तेज़ीअ सां ऐं कहिड़े डायरेक्शन में घुले पई थी, उन हिसाब सां नक्शो ठहियल आहे। उन खां पोइ जेको आहे उहो नक्शो आहे, 3 अप्रैल जो आहे, शाम जे 5 बजे जो। इहो असांखे ॾेखारे थो त क्लाउड कवर किथे किथे आहे, यानी झुड़ किथे किथे आहे पाकिस्तान जे मथां। सो हिन इलाइक़े में तव्हां ॾिसो था झुड़ आहे, हिन इलाइक़े में झुड़ आहे। उन खां पोइ हीउ नक्शो असांखे मुख़्तलिफ़ गर्मीअ जा दर्जा थो ॿुधाए मुख़्तलिफ़ हिसनि में पाकिस्तान जे। ही पाकिस्तान आहे, हुनजे मुख़्तलिफ़ हिसनि में गर्मी जा दर्जा ॿुधाए थो। ऐं इन हिसाब सां इन्हनि सभिनी नक्शनि खे मद्देनज़र रखी असां वेदर फोरकास्ट करे सघूं था त किथे सिजु निकितल हूंदो, किथे मींहुं पवंदो, किथे कहिड़ो गर्मी जो दर्जो हूंदो। सो अहिड़ी तरह वेदर सैटेलाइट असांखे मुख़्तलिफ़ नक्शा ई ॾिए थो। उनजे मदद सां एक्सपर्ट्स जेके आहिनि, जेके वेदर जा एक्सपर्ट्स आहिनि, उहे असांखे वेदर जी फोरकास्ट ॾियनि था, यानी अॻकथी कनि था मौसम जी, मौसम कीअं रहंदो। ज़मीन जी हवाई मालूमात यानी रिमोट सेंसिंग ऑफ अर्थ सैटेलाइट मां हासिल कयल तस्वीरुनि जे ज़रिए कई वेंदी आहे। ज़मीन जी जाग्राफियाई जांच थींदी आहे ऐं ज़मीन ते थींदड़ सरगर्मियुनि जी जांच थींदी आहे, यानी कहिड़ी शइ किथे हले पई थी धरतीअ ते त उन जी बि जांच थी वेंदी आहे। माहौलियाती तब्दीलियुनि जी परवड़ पवंदी आहे सैटेलाइट जे ज़रिए, जंहिं असां रिमोट सेंसिंग ऑफ अर्थ कंदा आहियूं। मालूमात ॾियण वारा मसनूई सयारा तस्वीरूं वठी साइंसदाननि ऐं मुहक़क़नि खे सामूंडी पटी, समुंडनि, दरियाहनि या कुदरती वसीलनि जहिड़ो मादनियात, मादनी तेल ऐं गैस वग़ैरह ज़मीन हेठि लिकल शयुनि जे अभ्यास में बि सहूलियत फ़राहम कनि था। वारो हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो रहां त स्पेस एक्सप्लोरेशन जंगी या फ़ौजी मक़सदनि लाइ बि तमामु घणो इस्तेमालु थींदी आहे, ख़ासि करे रिमोट सेंसिंग ऑफ अर्थ जंगी मक़सदनि लाइ काफ़ी इस्तेमालु थिए थी। इन सां फ़ौजी तनसीबात जी मौजूदगीअ जो जाइज़ो या अंदाज़ो लॻाए सघिजे थो या लॻाईंदा आहिनि। फ़ौजी सरगर्मियुनि जी जांच थींदी आहे। जीअं तव्हां हिन तस्वीर में ॾिसी सघो था त जॾहिं रूस जी फ़ौज क्रीमिया ते हमले लाइ तयारी पई कई त उन महिल उनजे नकुल हमल जो जाइज़ो वरितो वियो हो, ऐं उनजी हिकिड़ी तस्वीर आहे जंहिंमां ख़बर पई त फ़ौज कंहिं वॾे हमले जी तयारीअ में मशगूल आहे। जासूसी सरगर्मियुनि लाइ बि ख़िलाई खोजना या रिमोट सेंसिंग ऑफ अर्थ इस्तेमालु थींदी आहे ऐं जंगी मनसूबाबंदी लाइ बि रिमोट सेंसिंग ऑफ अर्थ इस्तेमालु थींदी आहे। ॿारो ज़मीन जो मुशाहिदो कंदड़ सयारा ज़मीन जा नक्शा कढनि था ऐं उहे नक्शा फ़ोटो जी मदद सां कढनि था ऐं उहे नक्शा एतिरा त मुकमल आहिनि, ऐं एतिरा साफ़ आहिनि जो असां हुन नक्शनि जी मदद सां कंहिं बि जाइ खे बिल्कुलु बारीक डिटेल्स में ॾिसी सघूं था। हाणे अचो त असां ज़मीन जे इन नक्शनि जे मदद सां ॾिसूं त दरगाह हज़रत शाह लतीफ़ भिटाई किथे आहे ऐं कीअं आहे। तो हिन तस्वीर में तव्हां धरती ॾिसो पिया था, हीअ धरती ॾेखारियल आहे। हाणे इन धरतीअ ते मूं जेको आहे ॻोल्हणो आहे दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, त इहो मूं हुनखे ॾिनो आहे। हाणे इहो ॾिसूं कीअं थो ॾेखारे। हाणे असां ज़ूम कंदा वेंदासीं न, कि मां ज़ूम पियो थो कयां, हिते तव्हां ॾिसो त ज़ूम थियो आहे।
धरती ज़ूम थी, पाकिस्तान अची वियो। हाणे पाकिस्तान ताईं पहुतासीं, वधीक ज़ूम कयूं, हैदराबाद अची वियो। हैदराबाद डिवीज़न में आहे, असां अञा वधीक ज़ूम कंदा वियासीं, असां भिट शाह ताईं पहुची वियासीं। अञा वधीक ज़ूम था कयूं, असां हाणे भिट शाह जे नक्शे में ॾिसूं पिया था। ऐं दरगाह शाह लथी भिटाई असांखे ख़बर आहे त भिट शाह में किथे आहे। असां हुनखे ॾिसी सघूं पिया था। चौधारी जेके घर अॼुकल्ह आहिनि उनखे बि ॾिसी सघूं था, जेके रस्ता ऐं गिटियूं उहे बि ॾिसी सघूं था। ऐं भिट शाह में अंदरि, मज़ार में अंदरि कहिड़ा कहिड़ा शयूं ठहियल आहिनि, कहिड़ा कहिड़ा बिल्डिंग्स ठहियल आहिनि, उहे बि असां ॾिसी सघूं था। हीअ असां हुनखे वापसि वरी ॾिसूं था। अहिड़ी तरह असां हुनखे फेराए बि ॾिसी सघूं था, कंहिं बि तरीक़े सां ॾिसी सघूं था, ऐं आस पास बि ॾिसी सघूं था त भिट शाह में ॿियो छा छा आहे। सो अहिड़ी तरह नक्शाबंदी थिए थी, ऐं उहा नक्शाबंदी मौजूदु आहे। तव्हां को बि जाइ दुनिया जी इन नक्शनि ते ॻोल्हे सघो था। इनखे तव्हां गूगल अर्थ में बि ॻोल्हे सघो था, ऐं इनखे गूगल मैप्स में बि ॻोल्हे सघो था। स्पेस एक्सप्लोरेशन जा असांजे एवरी डे लाइफ में, रोज़ानी ज़िंदगी में जेके ॿिया अहम बेनिफिट्स आहिनि, जिन मां असां सभु वाक़ुफ़ु आहियूं, उन मां हिकिड़ो आहे सोलर सेल्स यानी शमसी सेल्स, जेके असां घरनि में बिजली पैदा करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। असांजे बारे में ॻाल्हाए चुका आहियूं। They were primarily designed for their use in satellites and space probes. Now this technology is used as an alternate source of energy generation in our homes, offices and factories. उन खां पोइ वाईफाई राब्तो आहे। वाईफाई ही कंहिं शइ जो शॉर्ट फॉर्म न आहे, पर हिकिड़ो ट्रेडमार्क आहे वाईफाई, जंहिं कंपनी ठाहियो उन जो नालो सम्झौता आहे शइ जो। The concept connecting two remote devices by using a Wi-Fi connection was first applied by the scientists working on a large radio telescope. यानी ही कंहिं ॿिनि शयुनि जो राब्तो आहे जेको बग़ैर तारुनि जे हूंदो आहे। अॻे राब्तो सिर्फ़ु तारुनि सां थींदो, हाणे बग़ैर तारुनि जे आहे। This modern technology is now being widely used everywhere around the world. उन खां पोइ ॿियो फ़ाइदो जेको आहे उहो आहे टेली एजुकेशन, फ़ासिलाती तालीम। Satellite communication is being used to educate people living in remote and inaccessible areas. This concept is known as tele-education. तव्हां मुंहिंजो ही लेक्चर जेको ॿुधी रहिया आहियो उहो बि हिकिड़ो फ़ासिलाती तइलीम यानी टेली एजुकेशन आहे, जो मां कैनेडा में वेठो आहियां ऐं तव्हां सिंध जे कंहिं कुंड में वेठा आहियो ऐं तव्हां जेको आहे मुंहिंजो लेक्चर ॿुधी सघो पिया था ऐं ॾिसी सघो पिया था। उन खां पोइ फ़ासिलाती इलाज या टेलीमेडिसिन। It allows healthcare professionals to evaluate, diagnose and treat patients at a distance by using satellite communication. बिल्कुलु अहिड़ी तरह जहिड़ी तरह फ़ासिलाती तइलीम आहे, ओड़ी तरह फ़ासिलाती इलाज बि आहे। उहो बि डॉक्टर शहर में किथे वेठो हूंदो, पर तव्हांजे फ़ोन ते या तव्हांजे कंप्यूटर ते तव्हां सां राबितो करे, तव्हांजी चकास करे ऐं तव्हांखे इलाज ऐं तव्हांजी तशख़ीस करे सघे थो। ॿारो हिन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।